अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अच्छा, अॼु खां असां पंहिंजी जेको आहे सिंधी अदब जो जेका स्टडी आहे उनखे हिकिड़े प्रॉपर मैनर में शुरू करे रहिया आहियूं। ऐं उन में जेको आहे पहिरियां पहिरियां असां सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर पढ़ंदासीं। उन खां पोइ कुझु जेके आहिनि सिंधी अदब जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उन हर हिकु सिन्फ़ खे अलॻि अलॻि असां ॾिसंदासीं। ऐं शाइरीअ जूं सिन्फ़ूं थियूं, नसर जूं सिन्फ़ूं थियूं, उहे बि पढ़ंदासीं। सिंधी ग्रामर बि पढ़ंदासीं। ऐं जेके शाइर ऐं अदीब आहिनि उन्हनि जी लाइफ खे बि पढ़ंदासीं। ऐं हर हिकु सिन्फ़ खे बि जेको आहे असां सेपरेटली उनखे जेको आहे उनजी जोड़ जक वग़ैरह खां बि वाक़िफ़ु थींदासीं। त अॼु जो जेको लेक्चर आहे उहो हिकिड़ो शॉर्ट लेक्चर आहे। उन में असां सिंधी अदब जा जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि उनजो हिकिड़ो ओवरव्यू वठंदासीं। सरासरी जेको जाइज़ो आहे उहो असां हिन में उहो वठंदासीं। त वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे हीअ दौर आहिनि, मुख़्तलिफ़ दौर। उन्हनि जे हेठां हर हिक जो टाइम पीरियड लिखियलु आहे। ठीकु आहे। सिंधी अदब जो जेको दौरु आहे उहो सूमरनि जे दौर खां शुरू थिए थो। पर अरबनि जो दौर बि पढ़ायो थो वञे। किताबनि में आहे जिते जिते सिंधी अदब जा दौर हूंदा त सूमरनि जे दौर खां पहिरियां अरबनि जो दौर बि उते लिखियलु हूंदो आहे। ठीकु आहे। त अरबनि जे दौर खे मां जेको आहे हिन वीडियो सां गॾु जेको ॿियो नेक्स्ट वीडियो आहे, लेक्चर आहे, उन में मां अरबनि जे दौर में लिटरेचर त वाक़ई सिंधी अदब जेको आहे अरबनि जे दौर में शुरू थियो हो या न थियो हुयो, इहो उन में मां डिस्कस कंदुसि। ऐं जंहिंजी जेका आहे वीडियो जी डिस्क्रिप्शन में जेका आहे उनजी मां लेक्चर जी लिंक ॾेई छॾी आहे। तव्हां उहो बि ज़रूरु ॾिसी था सघो हिन वीडियो खां पोइ। अच्छा, चलो अरबन जे दौर खां पोइ असां वटि जेको आहे मेन जेको आहे सिंधी अदब जो जेको अवाइली दौरु मञियो थो वञे, तस्लीम कयो थो वञे, उहो आहे सूमरनि जो दौरु। यानी सिंधी अदब जेको आहे उहो किथां शुरू थो थिए? बाक़ाइदे हिकिड़े प्रॉपर मैनर में किथां थो शुरू थिए? सूमरनि जे दौर खां। ऐं हलो ठीकु आहे, इहो वरी मां जेको आहे अॻिते जेको आहे हुन में नेक्स्ट वीडियो में उनखे मां लेक्चर में शामिलु थो कयां। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची वई, पर मां उनखे उते जेको आहे बयानु थो कयां त अदब छा आहे। अदब में मतिलबु उहे कहिड़ी डेफिनेशन हुई जेका अरबन जे दौर में न हुई या सूमरनि जे दौर में उहा असांखे ॾिसण में आई। इहो वरी असांजो उन ॿिए वीडियो में जेको आहे सो उहो बहस थींदो। ख़ैर, सूमरनि जो दौरु जेको आहे उनजो ही टाइम पीरियड आहे 1050 खां 1351 ताईं। हीउ जेको टाइम पीरियड आहे, थी थो सघे कि मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ लिखियलु हुजे, पर हीउ जेको आहे वरी बि जेको आहे बेस्ट आहे ऐं सही आहे। ऐं हीउ जेको टाइम लाइन हीअ वरितलु आहे इहा अकबर लगारी साहिब जे किताब ताईं वरितलु आहे, सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो किताब तां। उन खां पोइ समन जो दौरु आहे। समन जो दौरु 1351 खां 1521 ताईं। उन खां पोइ अरगोन, तुर्कान ऐं मुग़ल, इन्हनि में असां जे दौरनि खे जेको आहे सो गॾे करे कलेक्टिवली इन्हनि खे असां स्टडी कंदासीं। ऐं इन्हनि जो जेको टाइम पीरियड आहे उहो 1521 खां 1718 ताईं आहे। उन खां पोइ सिंधी अदब जो सुनहरी दौरु, कलवरनि जो दौरु, सिंधी अदब जो सुनहरी दौरु इनखे सॾियो थो वञे। उनजी शुरूआति 1718 खां 1782 ताईं आहे। ऐं उनखां पोइ टालपुरनि जो दौरु थो अचे जंहिंजो टाइम पीरियड आहे 1782 खां 1843 ताईं। ऐं उनखां पोइ अंग्रेज़नि जो दौरु 1843 खां 1947 ईस्वी ताईं। अच्छा, हिन में जेके जेके कुझु शाइर ऐं अदीब आया उन्हनि जो मां हेठां लिखी छॾियो आहे। हाणे हिकिड़ो मिंट हितां ॾिसो, तव्हांखे हाणे क्लियर थी वियो। सूमरनि जे दौर में भागू भान, समंग चारण, मुर्खां शेखिण ऐं ॿिया बि आहिनि जेके हिते मां न कया, बल्कि जॾहिं सूमरनि जे दौर खे असां पढ़ंदासीं त उन में बयानु थी वेंदा। जीअं पीर सदरुद्दीन शाह थी वियो या उनजो वालिद थी वियो, त उहे शहाबुद्दीन, इहे जेके बि थी विया, उन्हनि खे बि असां इन्हनि जे जेको आहे सूमरनि जे दौर में पढ़ंदासीं। उनखां पोइ समन जो दौरु आहे। समन जे दौर जो जेके मशहूरु अदीब ऐं शाइर आहिनि उहे मखदूम अहमद भटिया, शेख हमाद जमालिया, नूह होथियाणिया, इसहाक आहंगरा, काज़ी काज़ना। उनखां पोइ अरगोननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर में मखदूम नूह रहमतुल्लाह अलैह, शाह करीम बुलड़ीअ वारो, शाह ख़ैरुद्दीन, जरकस फ़क़ीर, उस्मान एहसानी,
शाह लुत्फ़ुल्ला, इहे कादरी, इहे जेके आहिनि इहे इन्हनि जो तालुक़ु इन्हनि दौरनि सां आहे। उनखां पोइ कलड़नि जे दौर में ॾाढा अदीब ऐं शाइर पैदा थिया। उन्हनि में अबुल हसन ठटवी, मखदूम ज़ियाउद्दीन, मोहम्मद हाशिम ठटवी, शाह इनायत रिज़वी, शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, मोहम्मद ज़मान लवारीअ वारो, रोहल फ़कीर, अब्दुल रहीम गिरोड़ी, साहब ॾिनो फारूकी, तिमिर फ़कीर, जलाल खत्री, साबिर मोची, जुमन चारण, मियाँ मोरियो, सरफराज़ कलोड़ो जेको आहे, इहे अदीब ऐं शाइर जेके आहिनि कलोड़नि जे दौर सां तालुक़ु रखनि था। उनखां पोइ टालपुरनि जो दौरु, टालपुरनि जे दौर में सचल सरमस्त आहे, सामी आहे, ख़लीफ़ो नबी बख़्श आहे, सूफ़ी दिलपंद आहे, हमल फ़कीर आहे, सैयद साबित अली शाह आहे, आखूंद अज़ीज़ुल्ला आहे, ठीकु आहे। उनखां पोइ अंग्रेज़नि जो दौरु थो अचे। अंग्रेज़नि जे दौर में कादिर बख़्श बेदल आहे, हुसैन बेदल बेकस आहे, मिस्री शाह, आखूंद गुल मोहम्मद हालाई, ग़ुलाम मोहम्मद शाह गदाई, मीर अब्दुल हुसैन सांगी, मिर्ज़ा कलीच बेग, दीवान कोड़ोमल, डॉक्टर गुरबख्शानी वग़ैरह, इन्हनि जो तालुक़ु इन्हनि दौरनि सां आहे, अंग्रेज़नि जे दौर सां। त हीअ मां हिकिड़ो ओवरव्यू ॾिनो। असांजो जेको हाणे नेक्स्ट वीडियो थींदो उन में मां अरबनि जो दौरु ऐं सिंधी अदब छा आहे इन ते थोरो मां बहस कंदुसि। उनखां पोइ सूमरनि जे दौर खे जेको आहे असां वरी हिकु डिटेल में शुरू कंदासीं। त हीअ लेक्चर ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे तव्हां अॻिलो जेको लेक्चर आहे उहो ज़रूरु ॾिसो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।